बसे बसे सदा बसे सोनी मुझे धरती, बसे बसे सदा बसे सोनी मुझे धरती, जी जल आहे मिठड़ी आहे सोनी मुझे धरती। अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़ज़ ख़वातीन हज़रात, सिंधी फिल्म संसार साण असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। माना त महिरबानी असांजो हीउ शुमारो हिकिड़ो ख़ासि शुमारो, ऐं उहो ख़ासि शुमारो इन हवाले सां त अगस्त जो महीनो जॾहिं बि असां वटि ईंदो आहे त ईद आज़ादी असां वटि पंहिंजे पूरी रोशनाईअ सां, ख़ूबसूरतीअ सां ऐं पंहिंजे महक सां अची वेंदी आहे। आज़ादी जेका परवरदिगार जी वधि खां वधि नेमत आहे, ऐं उहा कहिड़ी हस्ती आहे जेका आज़ादीअ खां पंहिंजे पाण खे अलॻि ख़ुशि महसूसु कंदी हुजे। हीअ ज़मीन जिन में असांजे वॾनि जूं हॾियूं दफ़न थियल आहिनि, हीअ ज़मीन जंहिं ते असीं पंहिंजे इब्तिदाई विखुनि खे खणूं था ऐं नंढपण गुज़ारे जवानी खे माणियूं था, हीअ ज़मीन जंहिंमें असांजा वॾा असांखे घणो कुझु सेखारे वञनि था, उन्हनि सां मुहबत इंसान जे फितरी जज़्बे में शामिलु आहे। किथे चयो वियो त इंसान सां जेका वतन जी मुहबत आहे उहा रत जियां शरीक हूंदी आहे ऐं हुनजे रगुनि में डोड़ंदी आहे। पाकिस्तान असां सभिनी जो ख़्वाबु आहे। हीअ धरती, हीअ ज़मीन, हीअ वतन जॾहिं हिन साए रंग खे असीं पंहिंजे साम्हूं ॾिसूं था त महसूसु कयूं था त ज़िंदगीअ में जेके अहम तरीन नेमतूं मिलियल आहिनि उन्हनि मां हिकिड़ी ख़ासि नेमत असांजो हीउ पंहिंजो प्यारो वतन बि आहे। अॼु सिंधी फिल्म संसार में असां कोशिशि कंदासीं त अहिड़नि नग़मनि खे अव्हां जे साम्हूं पेश कयूं जिन में वतन जो ज़िक्र कयल हुजे। वतन जंहिंजी पाबूअ में शाइर शेर लिखंदा आहिनि, जंहिंजे लाइ नग़मा साज़ नग़मा गिरी कंदा आहिनि, जेका सवाइ मौसीक़ार मुख़्तलिफ़ धुनुनि खे तरतीब ॾेई रत जे दौरे खे तेज़ कंदा आहिनि। ईअं ई असांजा हिदायतकार, प्रेज़ेंटर्स, असांजा लिखण वारा, असांजा शाइर, असांजा अदीब, इहे सभु कोशिशि कंदा आहिनि त वतन जी मुहबत खे साम्हूं आंदो वञे ऐं इंसान जे अंदरि में इन जज़्बे खे तेज़ तरीन उभारण लाइ सेल्यूलाइट खां भरपूर कमु वरितो वञे। वतन जी मुहबत जो ज़िक्र कयोसीं त यकीनन अहिड़नि गीतनि जी असां चूंड कई आहे जेके धरती जी मुहबत सां सरशार आहिनि। मुहबतुनि जो ज़िक्र आहे ऐं पहिरियों गीत जेको असां अव्हां जे लाइ चूंडियो आहे, छाकाणि त अवाइल खां वठी जेको सिंधी फिल्मुनि जो सफ़र शुरू थियो आहे, तक़रीबन 40 खां पोइ जेके सिंधी फिल्मूं आयूं आहिनि उहे त शुरूआती फिल्मूं हुयूं। उन खां पोइ वतन अज़ीज़ जे ठहण खां पोइ जॾहिं पाकिस्तानी पहिरीं फिल्म ठही त उन में बि धरतीअ जी मुहबत जो ज़िक्र हो। ऐं तंहिंखां सवाइ जेके बि क़िसा आहिनि, ख़ासि तौर ते हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई रहमतुल्लाह अलैह जा जेके क़िसा आहिनि, जेके कहाणियूं आहिनि, जेके लोक दास्तानूं असां वटि मौजूदु आहिनि, उन्हनि में बि जॾहिं फिल्म ठहे थी त वतन जी मुहबत जो ज़िक्र ख़ासि तौर ते कयो वञे थो। शुरूआत करणु चाहियूं था हिकिड़े सदाबहार गीत सां। फिल्म आहे ससी पुनू, आवाज़ उस्ताद मोहम्मद इब्राहिम ऐं रुबीना जा, मौसीक़ार आहिनि ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़। वतन अज़ीज़ लाइ, ज़मीन लाइ, धरतीअ लाइ ख़ूबसूरत शाइरी आहे रशीद अहमद लाशारी जी। प्रभु राज़ी थियो मिली रात वेई, प्रभु राज़ी थियो मिली रात वेई, सालन जी सिख पल में थी पूरी, वो सालन जी सिख पल में थी पूरी, लगी लव लव में वरी लात गई, प्रभु राज़ी थियो मिली रात गई। केड़ी मिठड़ी थी मुलाकात हुई, प्रभु राज़ी थियो मिली रात हुई, प्रभु राज़ी थियो मिली रात हुई। फिल्मी संगीत में ख़ासि तौर ते इंसाननि लाइ वॾी छिक हूंदी आहे, छाकाणि त फिल्मी गाना वधीक जल्दी यादि थी वेंदा आहिनि ऐं शायदि इन करे हिन मीडियम खे जॾहिं असां ॾिसूं था त कोशिशि शौरी तौर ते जॾहिं इहा कई वई त वतन जे गीतनि खे फिल्मुनि में शामिलु कयो वञे त यकीनन उहे गीत अॻियां हली आम जे चपनि ते पहुता।
ऐं जॾहिं आम जे चपनि ते पहुता त जॾहिं उहे गीत मक़बूल थियनि था ऐं मुहबतूं माणीनि था त वतन जे जज़्बे खे हिकु अलॻि कैफ़ियत हासिलु थिए थी। हिकिड़े ॿिए गीत जो असां ज़िक्र करणु चाहियूं था जंहिंमें इंसान खे इहा तरग़ीब ॾिनी वई आहे त जेकॾहिं हू इल्मु हासिलु करे थो, जेकॾहिं हू पंहिंजे वतन जे लाइ जाखोड़ करे थो, जेकॾहिं तरक़ी जे राहनि में पंहिंजा पेर धरे थो, त उन तरक़ीअ में जिते हुनजी पंहिंजी तरक़ी आहे उते ई वतन जी तरक़ी बि थींदी रहे थी। हयाती जो मक़सदु इहो हुअणु घुरिजे त वतन जी तरक़ीअ खे माण्हू मुआख़िर सम्झे, मुक़द्दिम न सम्झे। ऐं जॾहिं इहो माण्हू ॾिसे थो त इंसानु पंहिंजे वतन खे छा ॾेई सघे थो त उन सां ई हयातीअ जो असुलु महराज हासिलु थिए थो। असां जे लाइ जेको ॿियो गीत चूंडियो आहे उन जे लाइ शाइरी आहे अली मोहम्मद मजरूह साहिब जी। ऐं हू ज़िक्र कनि था त केॾो सुखी संसार असांजो, इल्मु अदब सां चाह असांजो। यकीनन उहे क़ौमूं जेके इल्मु अदब सां मुहबत रखनि थियूं, सही तरक़ी जे मैदाननि में पंहिंजो पाण खे अॻिते वधाइनि थियूं ऐं मञाइनि थियूं। हाणे जॾहिं माज़ीअ जे इन्हनि गीतनि खे ॿुधूं था त यकीनन उहो पैगाम सम्झ में अचे थो जेको शाइर ॾियणु चाहे थो, जेको मौसीक़ार ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ ॾियणु चाहे थो, ऐं जंहिंमें ॿिनि भेनरुनि जा सदाबहार आवाज़ शामिल आहिनि, डेबोरा डेनियल ऐं सूज़ी डेनियल जा। ऐं उन आवाज़नि खे कनायूं था त अजीब अंदरि में सरगोशियूं जेके निर्वाह थियनि थियूं। धरतीअ जे गीतनि में जिते नज़ारा शामिल हूंदा आहिनि, जिते ज़मीन जी ख़ुशबूअ खे निर्वार कयो वेंदो आहे, ऐं जॾहिं उहे अक्सर असांजे साम्हूं स्क्रीन ते ईंदा आहिनि, जिन में महसूसु थींदो आहे त असांखे अलाह पाक खे कहिड़नि नेमतुनि सां, कहिड़नि तोहफ़नि सां नवाज़ियो आहे, त उते ईअं बि आहे त असीं उन्हनि गीतनि में पंहिंजो पाण में मुहबत खे, कुर्ब खे बि ज़ाहिर करणु चाहींदा आहियूं। असीं चाहींदा आहियूं त जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उहे बि पंहिंजे पाण में प्यारु वंडीनि, कुर्ब वंडीनि। इहे धरती जिते रहण वारा जेकॾहिं पंहिंजे पाण में मुहबत ऐं प्यार सां रहनि था त उहा ज़मीन बि उन्हनि खे दुआ ॾिए थी, वतन बि उन्हनि खे दुआ जी अंदाज़ में यादि करे थो। हाणे जॾहिं इन्हनि गीतनि जो ज़िक्र कजे थो त असां वटि तव्हां जे लाइ हिकिड़ो सदाबहार गीत आहे, कुर्ब जा सुहिणा सांग थिया। शाइरी वरी अली मोहम्मद मजरूह साहिब जी आहे ऐं असां अव्हां जे लाइ हीउ जेको गीत चूंडियो आहे फिल्म औरत जा रिश्ता जो गीत आहे। ग़ुलाम अली साहिब जी कंपोज़िशन आहे ऐं हिन में जेके आवाज़ आहिनि उहे आहिनि रजबलीअ जा, महनाज़ जा ऐं उन सां गॾु केतिरनि साथियुनि जा। अल्लाह कुर्ब जा है, अल्लाह कुर्ब जा सुहिणा सांग थिया, धरतीअ सावा वेत कया। अल्लाह कुर्ब जा है, अल्लाह कुर्ब जा सुहिणा सांग थिया, धरतीअ सावा वेत कया। बाबा धरतीअ सावा वेत कया, धरतीअ सावा वेत कया। दिलवारन जी ये धरती असां दिलवारन जी, दिलवारन जी, दिलदारन जी। असां प्यारे जा है, असां प्यारे जा हाल करार कया, धरतीअ सावा वेत कया। बाबा धरतीअ सावा वेत कया, धरतीअ सावा वेत कया।
मेहनत सां सोन पायूं मेहनत सां पोखो पचायो मोहब्बत सां मोहब्बत सां मोहब्बत सां साॻियल सिंदड़ीअ जा अल्लाह कुर्ब जा अल्लाह कुर्ब जा सुहिणा साग थिया सावा वेत कया बाबा धरतीअ सावा वेत कया वतन अज़ीज़ जे गीतनि जी इहा ख़ासि निशस्त आहे सिंधी फिल्म संसार में। ख़वातीन हज़रात, जॾहिं असां ज़मीन जो ज़िक्र कयोसीं, असां रिश्तनि जे मुहबतुनि जो ज़िक्र कयोसीं त पंहिंजे पाण में जेके लिंक्स आहिनि, जेके राब्ता आहिनि, से पंहिंजे वतन खे अॻियां वधाइण में केतिरो अहम तरीन किरदारु अदा कनि था। त हिते ईअं बि आहे त जेके परवरदिगार असांखे नेमतूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि जे बारे में बि सोच कई वञे। वतन जे चपे चपे खे घुमिजे, ॾिसजे त असांखे अलाह पाक जेको सरफराज़ कयो आहे, जेका हेॾी वॾी नेमत असां वटि मौजूदु आहे, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं हुस्नाकियूं आहिनि, कहिड़ी सूंहं आहे, ख़ुशबूअ जो रंग छा आहे। छाकाणि त जॾहिं इंसानु कंहिंसां मोहबत कंदो आहे त ख़ुशबूअ में बि रंग अची वेंदा आहिनि। ऐं ईअं ई हिकिड़ो सदाबहार गीत जेको फिल्म तुंहिंजूं ॻाल्हियूं सॾण में रिकॉर्ड कयो वियो, लोक फनकार आहे हुसैन बख़्श ख़ादिम, पर हुसैन बख़्श हुयो उन महिल, ऐं छाकाणि त हुन फिल्मी प्लेबैक ॾिनो हुयो, इन करे हुन पंहिंजे पारां भरपूर कोशिशि कई त उहा सूंहं, उहा हुस्नाकी जेका उन गीत में शामिल आहे, सा संदसि आवाज़ में बि ओतिजी वञे। कंपोज़िशन बिलावल बेल्जियम साहब जी, सिंधीअ में वॾो नालो, जेको ईअं खणी चइजे त हुन हिकिड़ी फिल्म जी कंपोज़िशन कई पर कमाल करे छॾियो। ऐं हुसैन बख़्श जो आवाज़, बिलावल बेल्जियम जी कंपोज़िशन, ऐं उनखां पोइ असां वटि जेका शाइरी मौजूदु हुई उहा हुई नूरल भुरगड़ीअ जी। हाणे इन्हनि टिनी जे नालनि खे असां गौर सां ॾिसूं था, उहा पेशकश मौलाना हिप्पी जी, मुज़फ़र हुसैन तालपुर साहब जिन जी इन फिल्म में सदाबहार कोशिशि कई वई त वतन अज़ीज़ जे कुझु ख़ितनि खे घुमायो वञे ऐं कोशिशि कई वञे जेके असांजा ॾिसंदड़नि से पाण घुमनि ऐं महसूसु कनि त असांखे कुदरत केॾो नवाज़ो आहे। चलो वे कुमरीदा चलता मन मोह करेंदा मस्ता, चलो वे कुमरीदा चलता मन मोह करेंदा मस्ता। हुस्न दफ़ो जा हर हिकु तरफ़ों, हुस्न दफ़ो जा हर हिकु तरफ़ों, रोज़ वहे प्यार रस्ता, चल वे कुमरीदा चलता, रोज़ वहे प्यार रस्ता, चल वे कुमरीदा चलता, चल वे कुमरीदा चलता। बिच बाज़ार उसल दी होली ना सुञापे साइण गोली, बिच बाज़ार उसल दी होली ना सुञापे साइण गोली। टुर जा जोड़ जदावत टोली, टुर जा जोड़ जदावत टोली, गुल गुलाबी दस्ता, चल वे कुमरीदा चलता, गुल गुलाबी दस्ता, चल वे कुमरीदा चलता, चल वे कुमरीदा चलता। नरगिस नैन पूजा कजलिया ताबत खे चूडे वन तजलिया, नरगिस नैन पूजा कजलिया ताबत खे चूडे वन तजलिया। बादल दे विच जीवें बिजलियां, बादल दे विच जीवें बिजलियां, सुंकु आवे सरबस्ता, चल वे कुमरीदा चलता, सुंकु आवे सरब वे कुमरीदा चलता, चल वे कुमरीदा चलता। पिंडी पिशावर जलम जानी, गुजरांवाला लाहौर लसानी, पिंडी पिशावर जलम जानी, गुजरांवाला लाहौर लसानी। सियालकोट दा नहीं कोसानी, सियालकोट दा नहीं कोसानी, दिल जले पर जुस्ता, चल वे कुमरीदा चलता,
दिल जले पर जुस्ता चल वे कुमरीदा चलता वो करेदा मस्ता चल वे कुमरीदा चलता हुस्न जा पोछा हर एक तरफ हुस्न जा पोछा हर एक तरफ रोज वहे प्यार रस्ता चल वे कुमरीदा चलता रोज वहे प्यार रस्ता चल वे कुमरीदा चलता मन मोह करेदा मस्ता चल वे कुमरीदा चलता ईअं बि आहे त जॾहिं असीं फिल्मुनि जी तारीख़ ते निगाह विझूं था त केतिरियूं फिल्मूं अहिड़ियूं आहिनि जिन खे ख़ासि मौज़ूआती हवाले सां ठाहियो वियो आहे त उन में वतन जी मुहबत शामिलु हुजे। जीअं पहिरीं अर्ज़ु कयोसीं त हीउ हिकिड़ो अहिड़ो मीडियम आहे जेको आम ते असरु करे थो ऐं जॾहिं आम माण्हू हिन फिल्म खे ॾिसे थो त केतिरा ई जज़्बा आहिनि जेके संदसि अंदर में उपटार कनि था उभरी अचनि था ऐं इंसानु उन जज़्बनि जी कैफ़ियत खे भरपूर नमूने सां महसूसु करे सघे थो। तव्हां ॾिठो हूंदो त सेल्यूलाइट ते जॾहिं निगाह पवे थी त माण्हू रोअनि था, माण्हू खिलनि था, माण्हू परफॉर्म कनि था, कॾहिं कॾहिं जॾहिं जीअं में जज़्बो अची वञे त माण्हू बेसाख़ था उथी नचणु लॻनि था। यानी इहा हिकिड़ी कैफ़ियत आहे जेका इंसान जे अंदर ते हावी थी वञे थी। हाणे जॾहिं असां वतन जी मुहबत जी ॻाल्हि कयूं त कुझु फिल्मूं अहिड़ियूं आहिनि जिन जे नालनि मां ई ख़बर पए थी त उन में पंहिंजी धरतीअ सां पंहिंजे वतन सां मुहबत जे अंसर खे शदीद तरीन नमूने सां शामिलु कयो वियो आहे। कुझु नाला असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करणु चाहियूं था। उमर मारवी, पराई ज़मीन, सिंधुड़ियता सदके, धरती दिलवारनि जी, फुल माछी, शहीद, दरिया ख़ान ऐं धरती मुंहिंजी माउ। इहे उहे फिल्मूं आहिनि जिन में ख़ासि तौर ते ज़मीन जो ज़िक्र कयो वियो आहे, धरती जो ज़िक्र कयो वियो आहे, पंहिंजे वतन जो ज़िक्र कयो वियो आहे, पाकिस्तान जो ज़िक्र कयो वियो आहे ऐं ख़ासि तौर ते ईअं बि कयो वियो आहे त जेके माज़ीअ में जेके वाक़िया थिया हुया, वतन खे आज़ादु कराइण जी जेका कोशिशि कई वई हुई उनखे बि असां ई अव्हांजे साम्हूं आंदो वियो आहे। इन ई हवाले सां असां वटि हिकिड़ो ॿियो गीत तव्हांजे लाइ मौजूदु आहे ऐं इहो वतन जे गीतनि जी गूंजार जे बारे में आहे त गूंजन घर घर गीत रसीला, यानी वतन जी जेका मुहबत आहे उनजे हवाले सां हिन गीत खे शामिलु कंदे ज़फ़र अली साहब जी कंपोज़िशन बेनता यादि अची रही आहे। अली मोहम्मद मजरूर साहब जिन जी शाइरी आहे, इशरत जहां, रफ़ीक चौधरी ऐं साथियुनि जा आवाज़ आहे। जमा
असांजी अॼोकी इन ख़ासि निशस्त जे ख़ात्मे महिल असां वटि ज़हन में जेके सिटूं अवां जे लाइ तरी आयूं उहे सभु मोहबतुनि जी अक्कासी कनि थियूं। परवरदिगार सभिनी खे सलामत रखे। परवरदिगार असांजे वतन अज़ीज़ ते बेइंतहा महिरबानियूं कंदो रहे ऐं असीं तरक़ी जा ॾाका ईअं ई तइ कंदा रहूं, छाकाणि त अॻियां हलण में ई असांखे चङाई महसूसु थिए थी ऐं यकीननि जॾहिं वतन तरक़ी करे थो त सभु तरक़ी कनि था ऐं ख़ुशहाली असां सभिनी जे पले पवे थी। फिल्म नूरी जाम तमाचे जो गीत आहे। गीत ॻायूं, रंग लायूं, सभु सणायूं। अला परवरदिगार अव्हांखे सभिनी सणायुनि में रखे आबाद जो। रशीद अहमद लाशारी साहिब जी शाइरी आहे, रूना लीला ऐं सखियुनि जे आवाज़नि ते ई अव्हांखे मोकिलायूं था। इजाज़त ॾींदा, फ़ी अमान अल्लाह। अल्लाह वाहे।